चिलिहार में असिस्टेंट कमिश्नर संजय तरकियो नवीद राजपूत इंस्पेक्टर इंटेलिजेंस ब्यूरो ऐं आरिफ हुसैन ब्यूरो ऑफ सप्लाई एंड कंट्रोल ऑफ प्राइस पारां चिलिहार ओचितो पहुचण ते चिलिहार जे वापारनि में थरथलो मची वियो। असिस्टेंट कमिश्नर मिठी ऐं ॿियनि चिलिहार जे मदन राठी मार्केट में पहुची उते खंड जो अघु पुछियो ऐं मार्केट में जेके भांडा हुआ उहे खोलाए चेक कया, जिन मां कुझु भांडनि में खंडु हुई त कुझु में चौपाए माल लाइ चनो वग़ैरह पियल हुआ, जेके इस्तेमाल जोगा न हुअण करे उन्हनि खे सील कयो वियो। सेठ मदन ऐं असिस्टेंट कमिश्नर मूजिबि असां जेके खंड जा भांडा सील कया आहिनि तिन में 900 खन कटा खंड जा हूंदा, तंहिंखे सील कयो वियो आहे ऐं मदन समेत समूरनि वापारनि खे हिदायत कई आहे त खंड फ़ी किलो 155 रुपया ॾिनी वञे। उन बाद शहर जे ॿिए वापारी महेश कुमार जा भांडा पिणु चेक कया पर उते घणो स्टॉक न हुजण सबबि उन्हनि खे छॾे ॾिनो। उते मौजूद माण्हुनि मूजिबि वापारनि वटि अञा हज़ारे कटा खंड स्टॉक थियल आहे, पर वापारनि छापनि जे ख़ौफ़ जे करे मुख़्तलिफ़ हंधनि ते मुंतक़िल करे फ़िलहाल लिकाए छॾिया आहिनि। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची